Welcome to Time News Studios. You are watching HBN Bulletin. लाहौर मोटरवे औरत सां इस्माइल लुट वारे केस में बिन नुहारनि खे मौत जी सज़ा। दहशतगर्दी तौर अदालत महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। आबिद मली ऐं शफ़क़त बग्गा खे उम्र क़ैद ऐं 50,000 रुपया ॾंड जी बि सज़ा। वाक़ियो गुज़िरियल साल सेप्टेंबर में पेश आयो हो। लाहौर खां गुजरावाला वींदे पेट्रोल ख़त्म थियण बाद औरत कार रोड ते बीहारे मदद लाइ इंतज़ार करे रही हुई त वेशी जवाबदारनि फुरलोट करण बाद औरत खे झंग में ॿारनि आॾो हवस जो निशानो बणायो हो। हुकूमत तरफां 3 सदारती ऑर्डिनेंस ज़रिए मिनी बजट आणण जी तैयारी। ज़रियनि मूजिब IMF जा शर्त पूरा करण लाइ 3 ऑर्डिनेंस अॼु जारी थियण जा इम्कान। ऑर्डिनेंस स्टेट बैंक जी ख़ुदि मुख्तियारी, नापरा खे बिजली जे अघनि बाबति अख़्तियार ॾियण ऐं FDR तरफां 140 अरब रुपयनि जो टैक्स छूट ख़त्म करण बाबति आहिनि। IMF हुकूमत खे 5 मार्च खां अॻु ऑर्डिनेंस जारी करण या कानून साज़ी जी डेड लाइन ॾींदी। $50 करोड़ कर्ज़ जी किस्त जी मंज़ूरी कानून साज़ी सां मशरूत कई। इमरान खान पहिरियों वज़ीर आज़म आहे जेको ऑर्डिनेंस ज़रिए मुल्क ते धाड़ो हणी रहियो आहे। नून लीग जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो त सेनेट में वोट चोरी लाइ ऑर्डिनेंस खां पोइ अवाम जे पैसे ते धाड़े लाइ ऑर्डिनेंस आंदो पियो वञे। हर हफ़्ते बिजली जा अघ वधाइण खे कानूनी शिकल ॾियण बेहिसी जी इंतहा आहे। मुल्क में महांगाई जी महाबोर अचण वारी आहे। अवाम तयार रहे। 884 अरब जो बिजली जो नओं बम ग़रीबनि ते किरण वारो आहे। ही सदारती ऑर्डिनेंस न IMF जी मर्ज़ी सां ठाहियल मिनी बजट आहे। इन्हनि सदारती ऑर्डिनेंस खे रद्द कयूं था। पीपल्स पार्टी सेनेटर श्री रहमान चयो आहे त हिकु ऑर्डिनेंस ज़रिए 290 अरब जा टैक्स लॻाया पिया वञनि। बिजली जा अघनि में 5 रुपयनि 65 पैसनि जी वाध सां वाहिपेदारनि ते वधीक 884 अरब रुपयनि जो भार विधो वेंदो। हुकूमत पारां कानून साज़ी बदिरां ऑर्डिनेंस आणण जो मक़सदु पंहिंजी चोरी लिकाइण आहे। वज़ीर आज़म इमरान खान कोरोना वायरस जो शिकार थी वियो। कोरोना जी तस्दीक बाद वज़ीर आज़म इमरान खान पान खे घर में करंटीना करे छॾियो। वज़ीर आज़म हाउस जे समूरनि मुलाज़िमनि जी कोरोना टेस्ट कराइण जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त वज़ीर आज़म घरां वेही हुकूमती मामला हलाईंदो। वज़ीर आज़म 2 ॾींहं अॻु कोरोना वायरस खां बचाव जी वैक्सीन बि लॻाई हुई। साॻी ॾींहुं वज़ीर आज़म कुवैत जे परॾेही वज़ीर ऐं KP जे वॾे वज़ीर समेत ॿियनि अॻवाननि सां मुलाक़ातूं बि कयूं हुयूं। सदर आरिफ अलवी वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं ॿियनि तरफ़ां वज़ीर आज़म जी जल्द सिहतयाबी लाइ दुआ। मुल्क में कोरोना वायरस जी पखेड़ में तेज़ी सां इज़ाफ़ो। कोरोना टेस्ट मुस्बत अचण जी शरह 90% खां वधी वई। वज़ीर आज़म जे ख़ासि सलाहकार डॉक्टर फैसल सुल्तान चयो आहे त कुझु ॾींहंनि अंदरि मुस्बत केसिस जी शरह ॿीणी थियण करे सूरतहाल ख़तरनाक थी वई आहे। इस्लामाबाद, पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में कोरोना केसिस में तेज़ी सबबि सिहत जे निज़ाम ते दबाव वधी वियो। वबा ते ज़ाब्तो आणण लाइ इंतिज़ामी अमल कमज़ोर नज़र अची रहियो आहे। अवाम रश वारनि हंधनि ते वञण खां पासो करे। शादी तक़रीबूं खुलियल हंधनि ते मुनक़िद कयूं वञनि। मुल्क में हिकु ॾींहुं अंदरि वधीक 42 मरीज़ फौत, 3876 नवां केस रिकॉर्ड। इस्लामाबाद में SOPs जी भञकड़ी ते इंतज़ामिया जो क्रैकडाउन। असिस्टेंट कमिश्नर आपारा मार्केट ते छापो हणी कारोबार बंदि कराए छॾियो। पेशावर जी किस्सा ख्वारी बाज़ार में इंतज़ामिया जे हुकुम ते बाज़ारुनि समेत वापारी सरगर्मियूं बंदि। मुल्तान में SOPs जी भञकड़ियुनि ते 12 दुकान ऐं रेस्टोरेंट सील, 11 बसूं तहवील में वरितियूं वयूं। पेशावर में 14 रेस्टोरेंट सील, 25 दुकानदार ऐं 6 शादी हॉल्स जा मैनेजर गिरफ़्तार। वफ़ाक़ वटि 3 वॾियूं इस्पतालूं हलाइण लाइ वसीला ई मौजूदु न आहिनि। इस्पतालुनि जो कंट्रोल वफ़ाक़ ॾांहुं मुंतक़िल न थियणु घुरिजे। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त PTI सरकार कोरोना जी हालतुनि में बि अवाम खे तंग करण खां नथी मुड़े। जना इस्पताल NICH ऐं NICVD में सिंध सूदो सॼे मुल्क मां मरीज़ इलाज लाइ ईंदा आहिनि। 3 इस्पतालूं वफ़ाक़ हवाले थियूं त उहे मरीज़ रुली वेंदा। वफ़ाक़ इस्पतालूं हलाइण लाइ गवर्निंग बॉडी जोड़े छॾी आहे। इस्पतालूं न हलण सां इस्लामाबाद वेठल सेक्रेटरी हेल्थ ते फ़र्क़ु न पवंदो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान मुर्तज़ा वहाब चयो त हुकूमत तरफ़ां अवाम खे 290 अरब रुपयनि जो चूनो लॻायो वियो। वज़ीर आज़म जी मंज़ूरी सां सदर जो ऑर्डिनेंस फैक्ट्री धड़ाधड़ हली रही आहे।
नून लीग NA 249 ते नंढी चूंड लाइ पीपल्स पार्टी खां हिमायत घुरे वरिती। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद काका नबासी ऐं नून लीग उम्मीदवार मुफ्ता इस्माइल जी PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात। बिलावल भुट्टो नून लीग अॻवाननि खे चयो त मां पार्टी सां मुशावरत बाद अव्हांखे आगाह कंदुसि। इलेक्शन कमीशन सेनेट चूंडनि खां अॻु वीडियो स्कैंडल वारे मामले ते सेनेटर यूसुफ रज़ा गिलानी ऐं संदसि पुट अली हैदर गिलानी खे नोटिस जारी करे छॾिया। दरख़्वास्त गुज़ार फ़ारूक हबीब, कमल शौज़फ़ ऐं मलिका बुखारी खे बि नोटिस जारी। इलेक्शन कमीशन तरफ़ां जुड़ियल बेंच अली हैदर गिलानी जी वीडियो स्कैंडल ते 22 मार्च ते ॿुधणी कंदी। जहाँ मुल्क की पार्लियामान नहीं चलती वहाँ कमेटी कहाँ से चलेगी। PDM अल्लाह के करम से कायम है, कभी तितर बितर नहीं हो सकती। PDM कभी नाकाम नहीं हो सकती। अगर आसिफ अली जरदारी साहब मुल्क के मामलात को आइन के मुताबिक चलाने में कामयाब होते हैं तो सब उनके साथ हैं। पूरी PDM मिलकर यही कोशिश कर रही है कि जो 73 साल की नाकामियाँ हैं उसकी एक ही वजह है कि मुल्क आइन के मुताबिक नहीं चलता। अगर इसमें आसिफ जरदारी हमारी रहनुमाई फरमाएंगे तो इंशाअल्लाह ये कामयाबी ही कामयाबी है। ये उनका मौक़िफ़ है, हम उसका एहतराम करते हैं। लेकिन नो PDM की जमातें ये कहती हैं कि हम इस नाकाम असेंबली इस निज़ाम के अंदर रहकर हम मुल्क के मसाइल हल नहीं कर सकते, मुल्क के निज़ाम को दुरुस्त नहीं कर सकते। उस्मान बुज़दार के खिलाफ कोई तहरीक अदम एतमाद की कोई ज़रूरत नहीं है, क्योंकि वो बज़ात खुद ये तहरीक अदम एतमाद है। आसिफ ज़रदारी मुल्की मामरा आइन मूजिब हलाइण में कामयाब थिए थो त असां सभु हुन सां गॾु आहियूं। PDM कॾहिं बि तोड़ फोड़ ऐं नाकामी जो शिकार न थींदी। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद काका नबासी चयो आहे त PDM इतिहाद इन लाइ ठहियो त मुल्की निज़ाम खे आइन मूजिब हलाए वञे। 73 सालनि में थियल नाकामी जो कारण हिकु ई आहे त मुल्क खे आइन मूजिब न हलाए वियो। आसिफ ज़रदारी इन में असांजी रहनुमाई कंदो त कामयाबी आहे। मरियम नवाज़ जी ज़बानबंदी ऐं हिरासा करण लाइ नाब जा नोटिस मञिया पिया वञनि। नाब जी हक़ीक़त अवाम आॾो वाइकी थी वई आहे। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे नवाज़ लीग अॻवान चयो त उस्मान बुज़दार ख़िलाफ़ बेतमादी रिथ आणण जी ज़रूरत नाहे, हू पाण हिकु बेतमादी रिथ आहे। नून लीग अॻवान जावेद लतीफ़ ख़िलाफ़ बग़ावत जो केस दाख़िल। लाहौर जे टाउनशिप थाणे ते दाख़िल केस में बग़ावत, रियासत सां गद्दारी ऐं साइबर क्राइम जा कलम शामिल कया विया। केस में ॼाणायो वियो आहे त नून लीग MNA जावेद लतीफ़ माण्हुनि खे बग़ावत लाइ भड़कायो। कराची जे इलाइक़े मंगो पीरबार नारी सां इज्तिमाही लॼलुट वारे वाक़े में मुलविस 2 जवाबदार गिरफ़्तार। SSP वेस्ट सुहाई अज़ीज़ टालपुर चयो आहे त नारी होश में अचण बाद ॿुधायो त 4 खां 5 जवाबदारनि खे ज़्यादती जो निशानो बणायो। संदसि निशानदेही ते गिरफ़्तार कयल 2 जवाबदारनि ॾोह जो एतराफ़ कयो आहे। DNA टेस्ट लाइ संदनि जुज़ा लेबोरेटरी उमाणिया विया आहिनि। ॿियनि जवाबदारनि जी ॻोल्हा जारी आहे। जेकबबाद जे खुराक खाते में किरोड़नि जी मुबैना करप्शन जो इंकशाफ। एंटी करप्शन जो गढ़ी हसन में गोदाम ते छापो, अमलो फरार। एंटी करप्शन टीम फूड इंस्पेक्टर हक नवाज़ खोसो खे तलब करे वरितो। कणिक में मुबैना खुर्द-बुर्द बाबति पुछाणो। सर्किल ऑफिसर मोहम्मद हनीफ सर्की जो चवणु आहे त कणिक जूं ॿोरियूं ग़ाइब थियण जी शिकायत ते कार्रवाई कई वई। 1 करोड़ 65 लख रुपयनि जी कणिक ग़ाइब आहे। 2600 ॿोरियूं गुम थियण जो केस दाख़िल कयो वेंदो। हैदराबाद शहर में खीर जे हथरादू अघनि ते ज़ाब्तो न आयो। सिटी तालके में इंतज़ामिया महांगे अघ ते खीर विकिरो करण तां हिकु डेयरी सील करे छॾी। डेयरी मालिक गिरफ़्तार। इंतज़ामिया मूजिबि गिरफ़्तार जवाबदार 120 रुपयनि में खीर विकिरो करे रहियो हो। शहरी पारां वीडियो ठाहिण ते डेयरी मालिक इंतज़ामिया खे चिताव ॾिनो त हू 130 रुपयनि में फ़ी लीटर खीर विकिरो कंदो। जवाबदार केसर पुट गुलाम मोहम्मद खे गिरफ़्तार करे पुलिस हवाले कयो वियो। सालेपट जे सहाफ़ी अजय कुमार जे मौत में सखर सिविल अस्पताल जे डॉक्टर जी संगीन लापरवाही जो इंकशाफ। ज़ख़्मी हालत में सिविल अस्पताल मुंतक़िल कयल सहाफ़ी जी अल्ट्रासाउंड ज़रिए गोलियूं निकिरी वञण जो ॿुधायो वियो। ॿिए ॾींहुं अजय कुमार जी तबियत ख़राब थियण बाद पतो पियो त संदसि जिस्म में हिकु गोली मौजूदु आहे। वाक़े ख़िलाफ़ सखर, सालेपट, कंदकोट, सेवण, चिकराठो, घोटकी ऐं ॿियनि शहरनि में सहाफ़ी सरापा एहतजाज। सहाफ़ी जा क़ातिल जल्द गिरफ़्तार करण जो मुतालबो।
सिंध में रोलू ऐं छितन कुतन हिकिड़ी अंदर वधीक 27 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। खिपरे में 12, जामशोरो में 5, कंबर में 3, चंबड़ मीरो खान ऐं सिंधड़ी में 2 ॼणा, इस्लामकोट ऐं कुंभ में हिकु ॼणो ॾाढी ज़ख़्मी। शहरियुनि तरफ़ां सरकारी अस्पतालुनि में वैक्सीन न मिलण जूं शिकायतूं। ठारू शाह में गुरबत ऐं महांगाई सबब टाउन कमेटी जे मुलाज़िम 4 ॿारनि जे पीउ नईम शेख मुबैना फाहो खाई आपघात करे छॾियो। फौती मुलाज़िम जी घरवारी रोज़ीना शेख जो चवणु आहे त संदसि मुड़ुसु घटि पघार ऐं महांगाई सबब अक्सर परेशान रहंदो हो। सेठारजा में नौजवान घरू अड़बड़ता मुबैना पान खे बाहि ॾेई छॾी, गणजी जोगी हालत में गिम्स अस्पताल मुंतकिल। सूची मोहल्ला वासी राजेश मल मुबैना तौर पान खे कमरे में बंदि करे बाहि ॾिनी। डॉक्टर्स मूजिब नौजवान जो 90% जिस्म मुतासिर थियो आहे। वतन या कफन, आज़ादी या मौत जो नारो हणंदड़ शहीद सूर्या बादशाह जो 78हों यौम शहादत मल्हाए पियो वञे। कराची, हैदराबाद, सांगड़ ऐं ॿियनि शहरनि में तक़रीबूं, अॻवाननि पारां ॾीआ ॿारे शहीद सूर्या बादशाह खे भेटा पेश। जोही भरसां मस्तोई ऐं लखारी बिरादरी जे बिंदुरनि में जहिड़े दौरान ॻोठाणनि जो हिक ॿिए ते वेश्याणो तशदुद ऐं तज़लील। टाइम न्यूज़ वीडियो हथ करे वरिती। वीडियो में नौजवाननि खे तशदुद ऐं तज़लील जो निशानो बणाईंदे ॾिसी सघिजे थो। मीरवा गुरचाणी भरसां नींगरी खे 50 सालनि जे शख़्स सां पराइण जी कोशिश दौरान पुलिस जो छापो। घोटु गुलाम सरवर जट ऐं नींगरी खे तहवील में वरितो वियो। पुलिस जो चवणु आहे त नींगरी जे वारसनि खां बयान वठण बाद कानून मूजिब कार्रवाई कंदासीं। मटियारी में न्यू सईदाबाद थाणे जे अॻूणे SHO गुलाम हुसैन खोसो ख़िलाफ़ हथाखोरी ऐं SSP ऑफिस में भञ जो केस दाख़िल। कुझु ॾींहं अॻु केस में नामज़द अॻूणे SHO जी शहरियुनि खां पैसा वठण वारी वीडियो बि वायरल थी हुई। मीठी में थर बदलाईंदो पाकिस्तान फेस्टिवल ॿिए ॾींहुं बि जारी। तलवारनि ते रक़्स ऐं उठनि जी रोड़ जा दिलचस्प मुक़ाबला ध्यान जो मर्कज़ बणियल। फेस्टिवल में ॿारनि में टैबलोस जा मुक़ाबला बि कराया विया। रंगारंग तक़रीबन सबबु थर वासनि जी चेहरनि ते मुल्कूं मोटी आहिनि। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, 4 न्यूज़ में भली कार। मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइंस वानी थियूं बुलेटिन जी शुरुआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ।